अस्सलाम स्टूडेंट्स, जी तो गुज़िरियल क्लास में असां पार्ट्स ऑफ स्पीच पढ़ियासीं। अॼु आउं तव्हांखे टाइप्स ऑफ नाउन पढ़ाईंदुसि। त नाउन जा जेके टाइप्स आहिनि उहे क़िस्म आहिनि उहे कहिड़ा कहिड़ा आहिनि। जीअं तव्हांखे कल्ह मूं तव्हांखे ॿुधायो त नाउन उहे जेके असांजी लैंग्वेज में नाला आहिनि चीज़नि जा सुञाणप जे लाइ उन्हनि खे नाउन चइबो आहे। त उन्हनि जा जेके टाइप्स आहिनि उन्हनि जे बारे में सिखंदासीं। हिकु ॻाल्हि तव्हांखे ॿुधाए वञे त हे जेके बि असां टाइप सिखंदासीं त हिकु टाइप ॿिए टाइप जे अपोज़िट में ईंदो, मतिलबु ॿ अलॻि अलॻि क़िस्मनि जा हूंदा आहिनि। कीअं? नंबर पहिरियों तव्हांखे ॿुधायां कॉमन नाउन आहे ऐं ॿियो आहे प्रॉपर नाउन। कॉमन नाउन मतिलबु आम नालो, को स्पेसिफिक को ख़ासि नालो न हुजे कंहिं चीज़ जो त उनखे असां कॉमन चवंदासीं। पर जेकॾहिं को उन ई साॻे कॉमन नाउन जो जेकॾहिं को स्पेसिफिक नालो आहे त पोइ असां उनखे प्रॉपर चवंदासीं। जीअं कॉमन आहे बॉय, ऐं बॉय को बि थी सघे थो, पर स्पेसिफिक असां जेकॾहिं कंहिं उन बॉय जो नालो वठंदासीं जीअं अली या हसन या असलम त इहे छा थी विया प्रॉपर। गर्ल आहे त इहो कॉमन आहे, पर जेकॾहिं असां अनम ईमान असां इहे नाला वठंदासीं त इहे छा आहिनि प्रॉपर नाला थी विया, इहे ख़ासि नाला आहिनि। कंट्री हिकु आम नालो आहे, मतिलबु कॉमन नाउन आहे, त हिन जो प्रॉपर नाउन वञी थींदो पाकिस्तान, इंडिया, USA, UK। मतिलबु इहो त के ख़ासि जेके नाला थियनि था त असां उनखे प्रॉपर नाउन जी कैटेगरी में रखंदासीं। इन खां अलावा हिकु काउंटेबल नाउन ऐं अनकाउंटेबल नाउन। काउंटेबल नाउन उहे चीज़ूं जिन खे असां इज़ीली काउंट करे सघूं, पर अनकाउंटेबल नाउन जिन खे असां काउंट न करे सघूं, अनकाउंटेबल हुजनि। कीअं? जीअं चेयर्स असां ॻणे सघूं था, स्टूडेंट्स असां ॻणे सघूं था, पेन, मोबाइल, डोर, विंडोज़, इन्हनि सभिनी चीज़नि खे असां काउंट करे सघूं था, असां ॻणे सघूं था। इन जे करे असां हिनखे काउंटेबल जी कैटेगरी में रखंदासीं। पर उहे चीज़ूं जिन जा नाला त आहिनि पर असां उन्हनि खे ॻणे नथा सघूं, उहे अनकाउंटेबल नाउन उहे कहिड़ा आहिनि? जीअं वाटर, पाणी। असां पाणी जा गिलास अलॻि अलॻि ॻणे सघूं था, पर पाणी खे काउंट नथा करे सघूं। या इन खां अलावा हनी, वुड या वरी मिल्क, इहे सभई छा आहिनि? या गिलास यानी शीशो, इहे सभई अनकाउंटेबल नाउन आहिनि, इन्हनि खे असां ॻणे नथा सघूं। पोइ आहे कॉन्क्रीट नाउन ऐं एब्स्ट्रैक्ट नाउन। कॉन्क्रीट नाउन जो मतिलबु उहो जिन चीज़नि खे असां पंहिंजे 5 सेंस जे वसीले महसूसु करे सघूं, मतिलबु ॾिसी सघूं, असां उन्हनि खे ॿुधी सघूं, टेस्ट करे सघूं, असां उन्हनि खे या टच करे सघूं, त उहे कॉन्क्रीट नाउन थिया। पर जिन चीज़नि खे असां पंहिंजे 5 सेंस जे वसीले न महसूसु करे सघूं त उनखे एब्स्ट्रैक्ट नाउन चइबो आहे। जस्ट असां उन जे बारे में ॿुधंदा त आहियूं, उहो लफ़्ज़ त असां ॿुधंदा आहियूं, पर उन चीज़ खे न को असां ॿुधी सघंदा आहियूं, न ॾिसी सघंदा आहियूं, न टच करे सघंदा आहियूं। कीअं? कॉन्क्रीट नाउन आहे पेन, मोबाइल, टेबल, चेयर, बुक या स्टूडेंट। इन सभिनी चीज़नि खे असां ॾिसी सघूं था, असां हिननि खे टच करे वग़ैरह सघूं था, पर उहे चीज़ूं जिन खे असां टच नथा करे सघूं उहे कीअं? लव, फेयर, फ्रीडम, करेज। हाणे हिकिड़े माण्हू में करेज हिमत हुजे, पर हिमत खे न असां ॾिसी सघंदासीं, न असां हुनखे ॿुधी सघंदासीं, न ई असां हुनखे टच करे सघंदासीं। या लव आहे, हेट आहे, फेयर आहे, डप आहे, इन चीज़नि खे बि असां ॾिसी नथा सघूं, न ई असां हिननि खे टच करे सघूं था, त इनखे एब्स्ट्रैक्ट नाउन चइबो आहे। इन खां असां कंपाउंड नाउन ऐं कलेक्टिव नाउन जे बारे में पढ़ंदासीं। त कंपाउंड नाउन उहे जेके ॿिनि लफ़्ज़नि या टिनि लफ़्ज़नि जे करे ठहिया हुजनि, मतिलबु नालो त हिकु आहे पर उहो ॿिनि या टिनि लफ़्ज़नि जो ठहियलु हुजे। जीअं एक्सरे मशीन। हाणे एक्सरे अलॻि आहे, मशीन अलॻि आहे, पर उहो सभु ॿिन्ही खे मतिलबु ॿिन्ही जो हिकु मशीन जो नालो हिकु ई आहे, त पर ॿिनि लफ़्ज़नि जे करे ठहियो आहे। लेडी डॉक्टर, क्लास टीचर, वॉशिंग मशीन, इहे अहिड़ा लफ़्ज़ आहिनि जिन खे असां कंपाउंड नाउन चवंदासीं। उहो इन जे लाइ जो इहो ॿिनि लफ़्ज़नि जो ठहियलु आहे, ॿिनि लफ़्ज़नि या टिनि लफ़्ज़नि जो ठहियलु आहे, पर नालो हिकु आहे। ऐं इन खां पोइ आहे कलेक्टिव नाउन। कलेक्टिव नाउन जो मतिलबु आहे का सिंगल चीज़ न थी सघे। कलेक्टिव मतिलबु गॾियल या मेड़। जीअं टीम, क्रिकेट टीम जेके आहे, हाणे टीम जो जेको लफ़्ज़ आहे या ग्रुप आहे, इहे ग्रुप या टीम के हिकु माण्हू जे करे न ठाहींदा आहिनि, पर हिननि जे लाइ ज़्यादा खपंदा आहिनि, पर आहे उहो हिकिड़ो ई नाउन। टीम जॾहिं 5, 7, 10, 15 या जीअं क्रिकेट जो मिसाल वठो त 11 खिलाड़ी जॾहिं गॾिजी करे हिकु टीम ठाहिनि था, हाणे 11 खिलाड़ी गॾिया तॾहिं हिकु टीम ठही, त हिनखे कलेक्टिव नाउन चइबो आहे। इन खां अलावा ग्रुप आहे, बंच आहे, फ्लॉक आहे। जीअं मिसाल बकरी जो धण आहे, या गुलदस्तो जेको गुलनि जो जेको मतिलबु आहे
बंच आहे त उन सभिनी खे असां जेको मतिलबु कलेक्शन में चीज़ूं हुजे, मतिलबु ज़्यादा चीज़ूं गॾिजे करे को हिकु ख़ासि नालो ठाहिनि त असां हुनखे कलेक्टिव नाउन चवंदासीं। इहे कुझु टाइप्स हुआ नाउन जा जेके अॼु असां पढ़ियासीं ऐं मूंखे उमेदु आहे तव्हांखे सम्झ में अची विया हूंदा। इंशाअल्लाह नेक्स्ट क्लासिस में असां एडजेक्टिव या वर्ब जे बारे में पढ़ंदासीं। छाकाणि जो आउं तव्हांखे प्रोनाउन ऑलरेडी पढ़ाए चुको आहियां ऐं उहो वीडियो तव्हां सां वरी शेयर करे वठंदुसि ग्रुप में, त जेके जिन मिस कई आहे त उहे वरी ॾिसी वठनि। ऐं इंशाअल्लाह अहिड़े तरीक़े सां असां पार्ट्स ऑफ स्पीच जेके बि आहिनि 8 ई आहिनि उन्हनि सभिनी जा असां टाइप्स पढ़ंदासीं। त मूंखे उमेदु आहे तव्हांखे अॼोको टॉपिक सम्झ में अची वेंदो। ऐं पंहिंजो ख़्यालु रखिजो, दुआ में यादि रखिजो। अल्लाह हाफ़िज़।